दोस्तों, साथियों, हक़ मौजूद सभिनी खे सलाम। अॼु असांजो मौज़ू आहे सिंध जे ख़ासि करे लाड़काने ज़िले जे तारीख़ी शहर ॾोकरी जी नाले जी हक़ीक़त छा आहे। सिंध जे अज़ीम तहज़ीब मोइंदड़े खां 7 किलोमीटर उत्तर ओलह में आबाद ॾोकरी शहर, जेको हिन वक़्तु सिंध जी अदबी, सियासी, समाजी तोड़े सक़ाफ़ती ॾस में हम आवाज़ ऐं हमरकाब आहे। मोइंदड़ जे कुखियुमि हुजण जे करे हिन शहर जी अहमियत ऐं अफ़ादत अञा बि ॿीणी थी वञे थी। हिन शहर सियासत, अदब, मौसीक़ी, सक़ाफ़त खां वठी मिड़ी शोबनि में पंहिंजो तारीख़ी हिसो पेई ॻंढियो आहे। जिते हिन शहर जी तारीख़ी अहमियत जो तज़किरो मिले थो, उते हिन शहर जे नाले जे हवाले सां बि काफ़ी मुंझारा अॼु बि मौजूदु आहिनि। हूअं त असांजी समूरी तारीख़ मुंझारनि जो शिकार आहे। सिंध जी तारीख़ जा अहम किताब ऐं हवाला 712 में अरबनि जी हमले सबबि ठटे लाइब्रेरी किन डॿा सबबि सड़ी विया हुआ। जंहिं करे सिंधी तारीख़ 712 खां वठी मोइंदड़े दौर ताईं तव्हांखे हिकु त मिलंदी कान, जे मिलंदी त उहा भॻल टुटल ऐं किन तारीख़ी आसारनि खां सवाइ उहा कंहिं बि लिखत जी सूरत में मौजूदु न आहे। इहो इल्मु रुॻो सिंध सां न हो, पर उन वक़्तु दुनिया जी 2 वॾियूं लाइब्रेरियूं, मिस्र ऐं यूनान जूं लाइब्रेरियूं ऐं 3 ठटे जी लाइब्रेरी, उहो उन दौर में साड़ायूं हुयूं, जंहिंजे करे तारीख़ तमामु घणी हुते मस्क थी चुकी आहे। पर असीं ॿारनि तारीख़नि जे हवाले खां छॾे करे सिर्फ़ु सिंधी तारीख़ जो जेको तज़किरो कंदासीं, उहा पिणु अधूरी ऐं भॻल टुटल हालत में असांखे मिलंदी। उन खां पोइ जेका तारीख़ मिले थी ख़ुशूसन सिंध जी, उहो ॿारनि तारीख़दाननि ऐं कुवतनि जी लिखियलु तारीख़ मिले थी। ख़ैर, उहो असांजो मौज़ू न आहे। उन करे असां पंहिंजे मौज़ू तरफ़ अचूं था त ॾोकरी जे नाले जी हक़ीक़त छा आहे। त सभ खां पहिरियां जेका हिन ते रिसर्च थी आहे या तहक़ीक़ जेका साम्हूं आई आहे, उन हवाले सां हिकिड़े 4 मफ़रूज़ा ॾोकरी जी नाले जे हवाले सां मौजूदु आहिनि। असीं पहिरियां उन्हनि मफ़रूज़नि ते ॻाल्हाईंदासीं ऐं पोइ वरी पंहिंजो नुक़्ते नज़र रखंदासीं त असीं कहिड़े नतीजे ते पहुता आहियूं। पहिरियों मफ़रूज़ो आहे ॾोकरी ॾुकर मां निकितल आहे। ॾोकरी जे नाले जे पस मंज़र में उहो मफ़रूज़ो मौजूदु आहे त ॾोकरी लफ़्ज़ ॾुकर में निकितल आहे। उन हवाले सां हिकिड़ो सुवालु आहे त भला कहिड़े दौर में ॾोकरीअ में ॾुकर आयो हो, जंहिंजे करे ॾुकर लफ़्ज़ एतिरो आम थियो जो शहर जो नालो ई बदिलजी ॾुकर पइजी वियो या ॾोकरी पइजी वियो। उहो अहिड़ो मफ़रूज़ो आहे जंहिंजो हक़ीक़त सां को तालुक़ु न आहे। अहिड़ी का तारीख़ बि नथी मिले जंहिंमां उहो मालूम थी सघे त ॾोकरीअ ते नालो ॾुकर जे करे पियो हुजे। हीउ शहर त सिंध दरिया जे कप ते आबाद हुजण जे करे सदाईं ख़ुशहाल रहियो आहे। दरियाई किनारनि ते आबाद शहर घणे क़दुरु बुख बदाली जो शिकार न थींदा आहिनि। न त घटि में घटि ॾोकरी कॾहिं बि अहिड़ी कहत मां न गुज़री आहे जंहिं करे उहो ॾुकर हिन शहर जी सुञाणप तब्दील करे छॾी हुजे। उन करे हीउ मफ़रूज़ो मां सम्झां थो कंहिं बि हवाले सां दुरुस्त न आहे ऐं दुरुस्त सम्झण बि न खपे। ऐं नंबर 2 मफ़रूज़ो आहे ॾोकरी ॾोकड़ मां निकितल आहे। ॾोकरी लफ़्ज़ ॾोकड़ मां निकितल आहे जो मतिलबु ॾोकड़ जी लफ़्ज़ी माना आहे पैसो। ॾोकरी नालो ॾोकड़ मां वरितल हुजण जो मफ़रूज़ बि असां वटि कंहिं न कंहिं सूरत में असांजा तारीख़दान ऐं अदीब पेश कंदा रहिया आहिनि। असांजो समाज ज़रई समाज रहियो आहे ऐं असांजो ज़राअत सां तमामु घणो तालुक़ु आहे। असां थोरो माज़ी पोइ वेंदासीं त असां वटि तारीख़ी एतबार खां माण्हू जिन्स जे बदिले जिन्स जी ॾेतली थी कंदा। वेझे माज़ी में असां वटि पैदावार जंहिंमें खाइण पीअण जूं समूरियूं शयूं, जंहिंमें सब्ज़ी अन्न वग़ैरह जिन्स जे एवज़ मिलंदियूं हुयूं। एतिरे क़दुरु जो खीर खे खपाइण बि सम्झो वेंदो हो। जानवरनि जे एवज़ मटा सटा थींदी हुई। माखियूं मुख़्तलिफ़ शयूं खाइण पीअण जूं, उहे माना हिकु जिन्स जे बदिले जिन्स हूंदी या माण्हू मुफ़्त में हिकु ॿिए खे ॾींदा वठंदा हुआ। ऐं घणे क़दुरु अंग्रेज़ी दौर में जेकॾहिं पैसे जी ॾेती लेती शुरू थी आहे त उहो ॾेती लेती बि मथे तबिके ताईं महदूदु हुई। आम माण्हुनि जी पहुच खां पैसो मथे हो। आम माण्हू इन पैसे मुतलिक़ सोचींदो बि घटि हो या उन जी वापारी जेको नातो हुयो उहो घणे क़दुरु महदूदु हुयो, जिन करे उहे जिन्स जे बदिले जिन्स ॾींदा। पैसे जो एतिरो वहिंवार असांजे इलाइक़े में न रहियो। जॾहिं ॾोकड़ जो आम इस्तेमालु असां वटि रहियो ई न आहे त हिन शहर जो नालो ॾोकड़ मां कीअं पियो आहे, उहा ॻाल्हि बि कंहिं मफ़रूज़ जी हक़ीक़तनि खां परे आहे।
ऐं उनखां पोइ टियों मफ़रूज़ो इहो आहे त ॾोकिरी थरी कुराड़ी औरत खे ॾोकिरी चवंदा आहिनि, उन करे इन शहर जो नालो ॾोकिरी चइजे थो। थर में कुराड़ी औरत खे ॾोकिरी चयो वेंदो आहे। उन लफ़्ज़ मां ॾोकिरी लफ़्ज़ जी इर्तिका थी आहे। उहा ॻाल्हि उन करे बि क़बूलियत जोगी न आहे, छाकाणि त थरी माण्हू उतर लड़ पाण कंदे न ॾिठा विया आहिनि। न वरी अहिड़ी का थरी औरत हिन शहर आई हुजे जंहिंजे करे हिन शहर जो नालो ई ॾोकिरी पइजी वियो हुजे। न वरी ॾोकिरी तारीख़ में का अहिड़ी औरत रही आहे जंहिंजो थर जी तारीख़ सां का वाबस्तगी हुजे। उन करे उन ॻाल्हि खे क़बूलु करणु मुश्किल आहे त ॾोकिरी जेको आहे थरी औरत खे चवंदा आहिनि, उन करे हिन नालो ई ॾोकिरी पइजी वियो। चोथों नुक़्तो नज़र जेको असां सम्झूं था, जेको असां पंहिंजो नुक़्तो नज़र रखूं था पिया, उहो आहे हीउ शहर सिंध दरिया जे कप ते हुजण जे करे माज़मी लबदरा जे नाले सां सॾियो वेंदो। लब माना कप, किनारो माना दरिया जे कप जे जेको शहर ॻोठु आबाद हुजे उनखे लबदरा जे नाले सां चइजे थो। हीउ शहर हिन ॻोठ खे लबदरा जे नाले सां सॾियो वेंदो। 1901 में जॾहिं लाड़काणे खे ज़िले जो दर्जो ॾिनो वियो, उन वक़्तु लबदरा खे तालुके जो दर्जो पिणु ॾिनो वियो। ॾोकिरी माज़ीअ में नारे किनारे ते आबाद थियो। जी दुनिया में इंसान जॾहिं पंहिंजूं आबादियूं ठाहे रहणु लॻा त उहे आबादियूं अक्सर के समुंडनि, दरियाहनि ऐं डंडुनि जे किनारनि ते ठाहिण खे तरजीह ॾिनो। ऐं तव्हां ॾिसंदो दुनिया जी तारीख़ में त दुनिया जूं 3 अज़ीम क़दीम तहज़ीबूं जेके सिंधु तहज़ीब जी हमअसर तहज़ीबूं आहिनि, मिस्री तहज़ीब, सुमेरियन तहज़ीब ऐं सिंधु तहज़ीब, उहे 3 दरिया किनारनि ते आबाद हुयूं। उनजो उहा ॻाल्हि वाज़े दलील आहे त असां अक्सर करे दरिया किनारनि ते या डंडुनि किनारनि ते, समुंडनि ते असां पंहिंजा ॻोठ शहर आबाद कंदा हुआसीं। ऐं हीउ ॻोठ शहर बि इन सिलसिले में हिकु वेस्टर्न नारा कनाल ते आबाद थियो। कलोड़नि ख़ासि करे मुग़ल साम्राज्य ख़िलाफ़ु जेका जंग कई हुई, जंहिंखे म्यावाल तहरीक चइजे थो, उनखे मुंहुं ॾियण लाइ वेस्टर्न नारा कनाल ते कुझु आबादी मुंतक़िल कराई। उन में घणे क़दुरु सराइकी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जो तइदादु वधीक हुयो। ख़ुसूसन मुग़ल साम्राज्य ख़िलाफ़ु हलंदड़ म्यावाल तहरीक जो मर्कज़ ॾोकिरीअ भरिसां हटली ग़ुलाम शाह हुजणु अहमियत जी हामिल आहे। म्यावाल तहरीक खे मज़बूत करण लाइ कलोड़नि पंहिंजा मुरीद ऐं तहरीक जा सिपाही ऐं मददगार ॾोकिरी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अची आबाद कराया। नारे जे ॿिन्ही पासनि खां आबाद थियण जे करे हिन ॻोठ खे सराइकी में ॾूकड़ा वारो ॻोठु सॾियो वियो। उन दौर में हिन इलाइक़े जी 70% आबादी सराइकी ॿोली ॻाल्हाईंदड़ हुई। अॼु बि ॾोकिरी उन जे आसपास में 45% माण्हू सराइकी ॿोली ॻाल्हाइनि था। हिन ॻोठ खे 2 कड़नि वारो ॻोठु अॻिते हली ॾूकड़ा मां नालो तब्दील थियो ॾूकड़ी, उन मां अॻिते हली ॾोकिरी, जंहिंखे असां ॾोकिरी चऊं था, उहो थियो। ॾूकड़ा मां ॾूकड़ी ऐं उन मां ॾोकिरी लफ़्ज़ जो इस्तेमालु अॻिते हली वधियो। ईअं इन नारे कनाल जे वकड़ में आयल ॻोठ जो नालो वकड़ो पिणु पइजी वियो, जेको पिणु ॾोकिरी तालुके जो तारीख़ी ॻोठु आहे। उन करे ॾूकड़ा मां ॾोकिरी जे नाले जो ठहणु घणे क़दुरु असां दुरुस्त सम्झूं था। जेतोणीकि 1932 में दादू कनाल ऐं राइस कनाल ठहण जे करे हिन नारे जी अहमियत घटिजी वई। ऐं ॾोकिरी शहर बेसिकली दादू कनाल ऐं राइस कनाल ॿिन्ही जे विच में हिकिड़ो ॻोठु आहे। हाणे त शहर थी वियो आहे, तालुके जो दर्जो हासिलु आहे, पर अॼु बि हिन नारे लटिजी वियल पुराणे पेट जे ॿिन्ही कपरनि ते हीउ शहर आबाद आहे। जॾहिं त राइस कनाल दादू कनाल जे ॿिन्ही कपरनि जे विच ते हीउ शहर पंहिंजो वजूदु क़ाइमु ऐं दाइमु रखियो पियो अचे। उन सां गॾु गॾु हिकिड़ो ॿियो सुवाल हीअ आहे त ॾोकिरी जे नाले जी सरकारी हैसियत कॾहिं तस्लीम कई वई। उनजो को मुस्तंद हवालो तो किथे नथो मिले। अलबत्त अंग्रेज़नि जे सरकारी अमलदार JW स्मिथ जे 1919 वारे लाड़काणे गज़ेटियर में हिन खे ॿिन्ही नालनि माना ॾोकिरी ऐं लबदरा जे नाले सां लिखियो वियो आहे। उन करे उहो चवण में को वधाउ न थींदो त ॾोकिरी जे नाले जी शुरूआति 1919 खां अॻु थी चुकी, जंहिंजे करे JW स्मिथ पंहिंजे गज़ेटियर में इहो लिखियो आहे। उन करे जेसि ताईं को ॿियो मुस्तंद हवालो तारीख़ में मिले तेसि ताईं उन हवाले खे क़बूलु करे ॾोकिरी जे नाले जी शुरूआति बि उतां ई सम्झणु खपे। ॾोकिरी दोस्तो, ॾोकिरी जे तारीख़ हवाले सां ही बहस जी शुरूआति आहे। उन हवाले सां जेकॾहिं को दोस्त किथे बि बहस करणु चाहे त असां हाज़िर आहियूं। उनखां वधीक जेकॾहिं को दोस्त मुस्तंद हवालो खणी अचे असां उनखे ॻाल्हि क़बूलु कंदासीं। ऐं पंहिंजी हीअ जेका तहक़ीक़ रिसर्च आहे इन तां बि हथु खणी सघूं था। उन सूरत में जेकॾहिं को अॻियां मज़बूत ऐं मुस्तंद हवालो ॾींदो असीं पंहिंजी रिसर्च खे उनखे ख़तमु करे उन दोस्त जे हिन हवाले खे क़बूलु कंदासीं।
उमेद कजे थी त दोस्त हिन बहस खे जारी रखंदा जीअं अञा बि बहितर खां बहितर हक़ीक़त में पहुची सघिजे। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी।